इस्लामाबाद पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चयो आहे त चीफ जस्टिस जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद शर्मनाक ऐं मज़हब जोगी आहे। जजिस जी मुक़ररी ऐं आइनी तरमीम ते रद्द अमल जो इज़हार कंदे PTI तर्जुमान चयो त मुल्क में इदारनि जी जेका तबाही थी रही आहे, जजिस मुक़ररी आइनी तरमीम इन ई रिवायत जो हिस्सो आहे। हुकूमत गुज़िरियल 2 सालनि दौरान हर उहो फ़ैसिलो कयो आहे जंहिंसां आइन ऐं क़ानून जी बालादस्ती खे नुक़सानु पहुचाइणु आहे, जंहिंसां इदारा कमज़ोर थींदा आहिनि। मरकज़ी डिपार्टमेंट PTI तरफ़ां जारी कयल बयान में वधीक चयो त मौजूदा हुक्मरान इदारनि खे उन जे लाइ कमज़ोर कनि था त जीअं पंहिंजे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी एजेंडा खे अॻियां वधाए सघनि। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान पंहिंजे मुलाज़मत जे मुद्दे दौरान बतौर चीफ जस्टिस जेको अमल इख़्तियार कयो आहे उहो आइन ऐं क़ानून जे हवाले सां निहायती अफ़सोसनाक ऐं मज़हब जोॻो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।